अदा ये कादरपुर जो जानड़ वासे जो इलाइको है इतने निजी जेल है पुलिस जी ही 5 का 6 माण्हू पुलिस जी कस्टडी में आहिनि। हिते टार्चर सेल है कादरपुर पुलिस जी। ॾिसी सघो था पुलिस मोबाइल है हिते बीठल है। ही मां तव्हांखे ॿिया 4 माण्हू ॿिया ॾेखारींदुमि जन के बेला लॻल आहिनि। ही बेला लॻल आहिनि। ही हिते काफ़ी गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हिते पुलिस जी कैद में वेठल आहिनि। निजी जेल कायम आहे पुलिस जी। ॾिसी सघो पिया हे नौजवान हिते कैद थियल आहिनि। कादर जो कचे वारो इलाइक़ो आहे जिते पुलिस जी मोबाइल भी नज़र ईंदी पई हूंदी। पुलिस जा एहलकार भी वेठल हुई। शराब बि हिते पीअनि पिया, नशे में धुत आहिनि। हिते 5 का 6 माण्हू जेको हिन जेल में कैद आहिनि। असां जॾहिं हिते पहुता आहियूं कवरेज कई आहे त पुलिस एहलकार जेको आहे हितां खिसकण जी कई आहे। केतिरा एहलकार हितां निकिरी विया आहिनि। ऐं ही हिकिड़ो ही मौजूदु आहे हिते। हिन खे बि 3-4 ॾींहंनि खां हितां खयो वियो आहे। कादरपुर मां गुम थियल आहे। हे पुलिस एहलकार वेठल आहिनि ऐं ही पुलिस एहलकार सुम्हियो पियो आहे। ऐं साईं ही भी पुलिस एहलकार वेठल आहे। ॾिसी सघो पिया ऐं ही पुलिस मोबाइल जेकी आहे हिते बीठल आहे। कादरपुर जो कचे वारो इलाइक़ो आहे, जानड़ वासे जो इलाइक़ो आहे जिते पुलिस जी टार्चर सेल निजी सेल आहे। मां तव्हांखे वरी उहे 4 माण्हू ॾेखारींदुसि जेके पुलिस जी कैद में आहिनि, मार कुट में आहिनि, टार्चर सेल में आहिनि। ही पुलिस जी हिकु नओं कारनामो जेको आहे असां हिते ॻोल्हे वरितो आहे। ॾिसी सघो था साईं कॾहिं खां तव्हांखे हिते कैद रखियो वियो आहे? 5-8 ॾींहंनि खां हिननि खे हिते कैद रखियो वियो आहे। हे ॾिसी सघो था हे बेला लॻा पिया आहिनि हिननि खे। हे ॾिसी सघो था हे पेरनि में बि हे मथे कयो चाचा। हे ॾिसी सघो था बेला लॻा पिया आहिनि। हे ॾिसी सघो था पुलिस जो टार्चर सेल आहे। गर्मियुनि में गर्मी में हिननि खे हिते रखियो वियो आहे। ख़बर न आहे त कहिड़े केस में आहिनि। बहरहाल हिननि खे हिते कैद रखियो वियो आहे। पुलिस हिन मामले में इंतिहाई घोटकी पुलिस जी गफ़लत साम्हूं आई आहे। SSP घोटकी के इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। ही पुलिस जी मोबाइल आहे। ही कमंद चौधारिया कमंद बीठल आहे। ही ॾिसी सघो था ही कचे जो इलाइक़ो आहे। ही को शहर जो इलाइक़ो न आहे। हे ॾिसी सघो था चौधारिया कमंद ही फसल आहे। कादरपुर पुलिस जी मोबाइल भी बीठल आहे। कादरपुर पुलिस हिते महिमानी खाई रही आहे। शराब में धुत जेके एहलकार आहिनि उहे सुतल आहिनि। हिते शराब जा जेका शराब पीतो वञे पियो ऐं हिते जेके कैद में आहिनि टार्चर सेल में उन्हनि खे हिते टार्चर कयो पियो वञे। केतिरा ई हिते शिकायतूं मिलियूं असांखे। केतिरनि ई जेका सालनि खां हिन जी टार्चर सेल पुलिस जी क़ाइमु आहे। जॾहिं हिते को जज जो छापो लॻे थो त एहलकार जेके कमंद जे तरफ़ फसल में जेको आहे फरार थियण में कामयाबु थियनि था। हे ॾिसी सघो था मां जॾहिं पुलिस एहलकारनि सां ॻाल्हि ॿोल कई, मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई त कादरपुर पुलिस जो एहलकार आहे नवीद शाह उन इन मामले में चयो त मूं का बि गिरफ़्तारी न कई आहे ऐं माण्हू असां वटि को बि न आहे। हिन वक़्तु उहो माण्हू असां वटि हिते मौजूदु आहे। हे ॾिसी सघो था पुलिस जी टार्चर सेल आहे। हिन खे गुज़िरियल ॾींहुं गुम कयो वियो कादरपुर मां। अॼु ही बि टार्चर सेल में असांखे हिते मिलियो आहे। ये कादरपुर पुलिस जा जेको अमलो आहे हिते वेठल आहे। ॾिसी सघो पिया टार्चर सेल आहे पुलिस जी। कादरपुर पुलिस जी मोबाइल आहे। हे कचे वारे इलाइक़े में मौजूदु आहे। ऐं ही जेके 5-6 ॾींहंनि खां माण्हू हिते वेठल आहिनि उन्हनि खे हिते कैद रखियो वियो आहे। ख़बर न आहे कहिड़े केस में आहिनि। बहरहाल जेल जे बदिरां हिननि खे जेको आहे निजी टार्चर सेल में रखियो वियो आहे। ही हथ कड़ियूं बि ॾिसी सघो था हिननि खे केॾे आधार में रखियो वियो आहे। गर्मी जो आहे ॾिसी सघो पिया मां ही हिननि खे हथ कड़ियूं लॻियलूं आहिनि। निजी टार्चर सेल आहे। कादरपुर जो इलाइक़ो आहे उते निजी टार्चर सेल क़ाइमु कयो वियो आहे। हिते जा जेके वेठल आहिनि ही ॿार आहे सही घणनि ॾींहंनि खां हिते तूं कैद आहे? 7 ॾींहंनि खां हिते कैद आहे। कहिड़े केस में आहे? काथो खयो अथऊं तोखे? छा केरु थींदो आहे तूं? मशोरिया। नालो छा आहे तुंहिंजो? मंठार मशोरी। सही। तव्हांजो नालो छा आहे? नसरुल्ला मलिक। किथां खयो हो तव्हांखे? अल मक्का होटल जी भरिसां। केरु थींदा? मलिक खां। हे ॾिसो ही गुज़िरियल 10-12 ॾींहंनि खां ही हिते वेठल आहिनि। ही बेला हथ कड़ियूं ही लॻल आहिनि। ही ॾिसो टार्चर सेल में। ही को थाणो न आहे। ही थाणो न आहे। ही ओताक आहे वॾेरे जी टार्चर सेल आहे पुलिस जो। ही ॾिसी सघो पिया